बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1 सर हेडमास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी जी तरफ़ां खुश आमदीद। प्यारा बारो, अज असां क्लास 6 जो सब्जेक्ट साइंस पढ़ंदासीं जंहिंजो टॉपिक है जानदारन जा क़िस्म। प्यारा बारो, असां पढ़ी आयासीं त जानदारन जा क़िस्म जेके आहिनि उहे घणा आहिनि। असां इहो बि पढ़ी आया आहियूं सभ खां पहिरियां त असांजे चौधारी जेके बि शयूं आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं शयूं मौजूदु आहिनि, कुझु जानदार आहिनि कुझु बेजान। हाणे सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त जेके जानदार हुआ उहे ॿिनि क़िस्मनि में विरिहायासीं। सभ खां पहिरियां हिकिड़ा उहे जानदार जेके इंसानी अख सां नज़र अचनि पिया, कुझु उहे जानदार हुआ जेके इंसानी अख सां नज़र न पिया अचनि। जेके इंसानी अख सां नज़र अचनि था उहे ॿूटा ऐं जानवर, ठीकु आहे। ऐं उहे जानदार जेके इंसानी अख सां नज़र न पिया अचनि उन्हनि खे असां हिकिड़ो ॿियो नालो बि ॾींदासीं। उन्हनि खे जेको ॿियो नालो ॾींदासीं उहो चवंदासीं बारीक खुर्दबीनी जानदार। बारीक जो मतिलबु आहे तमामु नंढा जेके इंसानी अख सां नज़र न अचनि, जंहिंखे ॾिसण लाइ छा इस्तेमालु कजे, खुर्दबीनी इस्तेमालु कजे, त उन्हनि खे असीं चवंदासीं बारीक खुर्दबीनी जानवर। प्यारा ॿारो, ॿूटा ऐं जानवर ॿिन्ही जा सेल मुख़्तलिफ़ आहिनि। हिननि जा सेल, हिन में न्यूक्लियस आहे, वैक्यूल वॾा हूंदा आहिनि, अंदरि सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, सेल जी झली हूंदी आहे, ॿाहिरि जेका हूंदी आहे सेल वाल हूंदी आहे। जानवरनि जा जेके सेल आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि। जानवरनि जा सेल ईअं गोल हूंदा आहिनि, इन जे अंदरि छा हूंदो आहे, न्यूक्लियस हूंदो आहे। साइटोप्लाज़म जे अंदरि माना जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑर्गेनल मौजूदु हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, बारीक खुर्दबीनी जानदार जा वरी क़िस्म आहिनि। उन्हनि में पहिरियों क़िस्म आहे वायरस, ॿिए नंबर ते आहे बैक्टीरिया, टे नंबर ते आहे अलजी, चौथे नंबर ते आहे फंजी। वायरस जी साख़्त ईअं हूंदी आहे जीअं अॼुकल्ह कोरोना वायरस आहे। बैक्टीरिया जी साख़्त हीअं अथव, अलजी जी हीअं हूंदी आहे ऐं फंजी जी इहा हूंदी आहे। प्यारा ॿारो, असां पढ़ी आया आहियूं त जेके सेल आहिनि उहे तमामु अहिड़ी कंहिं बि जानदार जो अहिड़ो हिसो आहे जेको इंसानी अख सां नज़र नथो अचे। असां वटि ॿूटा ऐं जानवर त इंसानी अख सां नज़र अचनि था, पर उन्हनि जा सेल या जीव घड़ा इंसानी अख सां नज़र नथा अचनि। चए थो कुझु अहिड़ा जानदार आहिनि जेके पाण गॾोगॾु उन्हनि जा जेके सेल आहिनि उहे बि असांखे इंसानी अख सां नज़र नथा अचनि। उन्हनि खे चवंदासीं वायरस, बैक्टीरिया, अलजी ऐं फंजी। हाणे असां इहो सोचींदासीं त ॿूटनि जा सेल, जानवरनि जा सेल, वायरस, बैक्टीरिया, अलजी ऐं फंजी जा सेल छा असां इंसानी अख सां ॾिसी सघूं था? न। इन्हनि खे ॾिसण जे लाइ असांखे हिकु औज़ार, हिकु शइ इस्तेमालु करणी पवंदी जंहिंखे असां चवंदासीं खुर्दबीनी। हाणे असां वटि सवाल आहे जीव घड़नि खे, यानी हिन जीव घड़नि खे, ऐं बारीक जानदारनि उन्हनि जे जीव घड़नि खे, यानी ही बारीक जानदारनि ऐं इन्हनि जे जीव घड़नि खे छा जी मदद सां ॾिसी सघिबो आहे? सवाल कहिड़ो आहे? जीव घड़नि खे ऐं बारीक जानदारनि ऐं उन्हनि जे जीव घड़नि खे छा जी मदद सां ॾिसी सघिबो आहे? इन जो जवाबु आहे जीव घड़नि खे, ही सभु जीव घड़नि खे ऐं जानदार ऐं उन्हनि जे जीव घड़नि खे खुर्दबीनी जी मदद सां ॾिसी सघिबो आहे। यानी असां वटि हिकिड़ो औज़ार आहे, एतिरी वॾी हूंदी आहे, उनजे अंदरि आतिशी शीशा लॻल हूंदा आहिनि, लेंस, मिरर्स लॻल हूंदा आहिनि, जेके इन्हनि शयुनि खे छा कंदा आहिनि, वॾो करे ॾेखारींदा आहिनि। त इनखे असीं छा चवंदासीं? खुर्दबीनी जानदार। प्यारा ॿारो, सवाल हाणे ॿियो आहे, जीव घड़े खे सभ खां पहिरियां कंहिं दरियाफ़्त कयो? जवाबु, रॉबर्ट हुक उहो पहिरियों साइंसदान हो जंहिं जीव घड़े खे ॿूटे जे कार्क में 1665 ईस्वी में सेल जो मुशाहिदो कयो ऐं ॿुधायो त सेल जे अंदरि छा आहे। सेल खे या जीव घड़े खे सभ खां पहिरियां कंहिं दरियाफ़्त कयो? रॉबर्ट हुक। रॉबर्ट हुक कॾहिं दरियाफ़्त कयो? 1965 में। छा जी मदद सां? ॿूटे जे कार्क जे अंदरि। ॿूटे जे कार्क जो मतिलबु इहो आहे त इन छा कयो, हिकिड़ो ॿूटे जो हिकिड़ो छोॾो खयों ऐं इन में ॾिठाई त इन जे अंदरि नंढा नंढा जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा छा आहिनि, नंढा नंढा सेल या कमरा आहिनि। इन्हनि कमरनि खे उन नालो ॾिनो छा जो? जीव घड़े जो या सेल जो। छा जो नालो ॾिनो? जीव घड़े जो या सेल जो। हाणे इन कार्क जे अंदरि जेके सेल मौजूदु हुया इनखे छा जी मदद सां ॾिठाई? खुर्दबीनी जी मदद सां। कंहिंजी मदद सां? खुर्दबीनी जी मदद सां। प्यारा ॿारो, हाणे असां सिखी आया आहियूं त असांजे चौधारी ॿिनि क़िस्मनि जा, टिनि क़िस्मनि जा जानदार रहंदा आहिनि। हिकिड़ा ॿूटा, ॿिया जानवर, ॿिया अहिड़ा जानदार जंहिंखे असां बारीक खुर्दबीनी जानदार चवंदा आहियूं। हाणे चए थो ॿूटनि ऐं जानवरनि जा जीव घड़ा असांखे खुर्दबीनी सां नज़र ईंदा
बारीक खुर्दबीनी जानदार इंसानी अख सां नज़र न ईंदा, पर उन्हनि खे ॾिसण लाइ खुर्दबीन खपे, गॾोगॾु उन्हनि जे सेलनि खे ॾिसण लाइ या जीव घड़नि खे ॾिसण लाइ बि छा खपे, खुर्दबीन खपे। हाणे इहो बि असां पढ़ी आया आहियूं त जीव घड़े खे सभ खां पहिरियां रॉबर्ट हुक नाले साइंसदान हो, जंहिं ॿूटे जी कार्क मां माना ॿूटे जो हिकिड़ो नंढो छोॾो खणी करे उन में 1665 में सेल जो मुशाहिदो कयो ऐं असांखे ॿुधायो त हिननि सेलनि जे अंदरि कहिड़ी शइ मौजूदु आहे ऐं इहे सेलनि जी साख़्त यानी इन्हनि जी शक्ल कीअं थींदी आहे। सभ खां पहिरियां इनखे शक्ल कहिड़ी नज़र आई, सभ खां पहिरियां इनखे शक्ल या त गोल नज़र आई हूंदी या वरी अहिड़ी चौरस नज़र आई हूंदी, या गोल नज़र आई हूंदी या कहिड़ी नज़र आई हूंदी, प्यारा ॿारो चौरस। ईअं चौरस जेके सेल आहिनि इहे ॿूटनि जा हूंदा आहिनि। कहिड़ा हूंदा आहिनि? ॿूटनि जा सेल हूंदा आहिनि। चौरस जेके सेल हूंदा आहिनि उहे छा जा हूंदा आहिनि? ॿूटनि जा। ऐं गोल जेके सेल हूंदा उहे छा जा हूंदा? उहे हूंदा जानवरनि जा। जेके जानवरनि जा हूंदा उहे अहिड़े गोल क़िस्म जा सेल हूंदा, जेके ॿूटनि जा हूंदा उहे कीअं हूंदा? चौरस क़िस्म जा सेल। सभ खां पहिरियां सेल खे कंहिं दरियाफ़्त कयो? रॉबर्ट हुक। कंहिं दरियाफ़्त कयो? रॉबर्ट हुक। कॾहिं? 1665 ईस्वी में। प्यारा ॿारो, इन खां पोइ असां अॼोको टॉपिक असां हिते ख़तमु कयूं था ऐं सुभाणे असां पढ़ंदासीं खुर्दबीनी ऐं उन जे हिसनि जे बारे में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।